नाज़रीन अहम ख़बर शामिल कंदा हलूं। खानपुर महर मां खानपुर महर शहर में छिते कुते 12 शहरनि खे ॾाढे विधो। समूरनि ज़ख़्मियुनि खे खानपुर महर जे तालका अस्पताल शेख हमदान बिन मोहम्मद आंदो वियो, जिते ज़ख़्मियुनि जो इलाज करे खेनि वैक्सीन कई वई। खानपुर महर शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छिते कुते हिकु औरत ऐं 2 ॿारनि समेत 12 ॼणनि खे ॾाढे विधो आहे। छिते कुते जे ॾाढ़ण सबबि ज़ख़्मियुनि थियलनि में मसमात आसूदी, आकिब गबोल, फ़कीर मोहम्मद, अमरेश कुमार ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे शेख हमदान बिन मोहम्मद तालका अस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मियुनि जो इलाज ऐं वैक्सीन लॻाए खेनि घरनि ॾांहुं रवानो कयो वियो। उन सिलसिले में तालका अस्पताल शेख हमदान बिन मोहम्मद जे MS डॉक्टर फयाज़ राजपूत राब्तो करण ते ॿुधायो त अस्पताल में वैक्सीन मौजूदु आहे। छिते कुते जी ॾाढ़ण सबबि ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल में इलाज ऐं वैक्सीन करण बाद घरनि ॾांहुं रवानो कयो वियो आहे। होॾां खानपुर महर जे शहरियुनि पारां शहर में कुता मार मुहिम हलाइण जो मुतालबो कंदे चयो त शहर में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। इंतज़ामिया खे फौरी तौर शहर तोड़े भरपासे जे इलाइक़नि में कुता मार मुहिम शुरू करणु खपे। शहरियुनि खे छितनि कुतनि जी आज़ार खां बचायो वञे। लाइक कयो असांजे वीडियो खे। वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।